फूल राणो ऐं हूरा विया आहिनि शहर में। छाड़ो वियो आहे लाहौत। हाणे इहो जॾहिं मोटे तूं ॾे आवा। ख़ैर में आयो आहीं? हाँ ख़ैर आहे मासी। तव्हांखे थोरी तकलीफ़ थी पई। चाचा फोगर तव्हां थोरी असांजी मदद कयो। अवा क़बूल खाना बाबा असां फ़क़ीरनि जो त कम या राजन जी ख़िदमत कर। तू हुकुम कर बाबा। चाचा फोगर तू चाचे ईदन जे हिणियाल खे ॼाणी थो, पर चाचा ॻाल्हि दिल में रखजो। उमेद जो माण्हू घर बाती कंदा आहिनि, पर छा बा कुछ न एतबार कर। बाप भी ॿाहिरि कोन निकरंदी। जुमाणो पढ़ाईंदासीं असां, पर जुमाणो थींदो चाचे ईदन जे कादन जा रोअणा कपिड़ा। वो मौलवी साहब जे माप ते ठाराया आहिनि। बाक़ी छा छा वठिबो उहो तव्हां मूंखे ॿुधाए छॾियो त सुभाणे शहर वञी मां वठी। अबा भली तूं 10 देगियूं ला, पर ख़तमे जा 7 कुना ज़रूर चढ़ंदा ऐं थाल अटे जो भी पचंदो। अल्लाह रखदणी 7 कुना त चढ़ंदा। कहिड़ा कहिड़ा उहो त क़बूल खान के ॿुधाए न। अबा गोश्त, मच्छी, दाल का भाॼी, सीरो, सयूं ऐं थोरो ज़रदो। अबा इहे सभु शयूं ठहंदियूं ऐं फ्रूट बि हूंदो। ऐं अबा इन खां सवाइ जेको मिर्च मसालो थींदो आहे, बसर, पटाटा, टमाटा, इहे शयूं बि ईंदियूं। मूंखे एतिरो सामान किथे वठण ईंदो? न ई वरी मूंखे यादि ईंदो। मासी तूं सुभाणे सुबुह जो मूंसां गॾु सॼो सामान वठी टिपेरी ताईं घर मोटींदासीं ऐं शाम ताईं सामान ख़त्मे लाइ तयारु कराईंदासीं। फ़क़ीराणी 7 वटियूं कोन वठंदव छा? न वठंदासीं। वञूं था शहर जेके मिलियूं, पोइ कादन जे अरवाह जो नसीब। अबा क़बूल सूअ भला केरु लाराईंदो? उन्हे जो को बंदोबस्त कयो अथव? चाचा फोग ॿियो सॼो बंदोबस्त बाबे बचर खान कयो आहे। बाक़ी शहज़ादी ऐं मासी पीराणीअ खे मां पाण शाम घर वठी वेंदुसि। मासी मुंहिंजे हथ न ॾिसो। चाचा फोग कंहिंखे बि न ॿुधाइजो त जुमाणो माथो पढ़ायां। तव्हांजी महिरबानी। अबा अदे ईदन जे घर खे त ख़बर आहे न त जुमाणो तव्हीं था कयो। हा हा उन्हनि खां मूं इजाज़त वठी छॾी आहे। ठीकु आहे अबा तूं हाणे भली हल। सुभाणे अलाह ख़ैर कंदो सामान वठी ईंदासीं। हूरा ऐं मां वेंदासीं न, इहे 7 कुना पचाइण में देरि कान लॻंदी। बसि अबा रुगो राज धेरूं महल सां पहुचल। सॼी बिरादरीअ खे ख़बर आहे त जुमाणो टिपारी पढ़बो। हू महल सां पाणी पुॼी वेंदा। चङो हाणे मां इजाज़त वठंदुसि। माशाअल्लाह बाबा माशाअल्लाह। ॾिसो फ़क़ीराणी अड़ियनि मंझि जी अल्लाह कीअं थो आहर करे। इहे भाइरनि जूं भलायूं रुगो असां में अथई। घर वरी बि उन्हे जो थो फुरिजे। बसि पहिरें ॾींहुं हर को ईंदो, दुआ घुरियूं, इहो थो वञे। तॾहिं ते रुगो घर बाती कोपो खोड़ी वेठा हूंदा। वरी राज तॾहिं मोटंदो जॾहिं टीजे जूं 3 देगियूं लादियूं थकाव अची करे।